सुजावल शहर में पब्लिक पार्क ते मेन बस स्टॉप तां मुख़्तलिफ़ माण्हुनि हथां ज़्यादती जो निशानो बणिजंदड़ नौजवान नचमा खे सुजावल जी लेडी पुलिस शगुफ्ता दर्स पारां खेसि थाणे ते पेश कयो वियो, जिते संदसि बयानु वरितो वियो, जिते छोकिरी चयो त आउं मुमताज़ उर्फ़ मन्नू मल्हार सां प्यारु कंदी हुयसि, जंहिंजे इश्क में चरी थी करे हिन जी होटल अॻियां तरसंदी रहंदी आहियां, जंहिंखां पोइ आउं हुन छोकिरे सां शादी करण लाइ बि तयारु आहियां। जॾहिं पुलिस हिन छोकिरे जो बयानु रिकॉर्ड कयो, जंहिं में छोकिरे ॿुधायो आउं बि हिन छोकिरी सां प्यारु कंदो आहियां, पर हीअ जेका छोकिरी आहे उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि सां वेहंदी आहे ऐं हिन जो दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे। आउं हुन सां अॼु बि शादी करण लाइ तयारु आहियां। जॾहिं त पुलिस ॿिन्ही धुरियुनि जो रिकॉर्ड कंदे सुजावल जी कोर्ट में मजिस्ट्रेट उमेरा आराइन वटि पेश कयो, जॾहिं मजिस्ट्रेट पारां छोकिरी ॿिन्ही जो बयानु ॿुधंदे चयो त हिन नौजवान छोकिरी जो पहिरीं सुजावल तिलका अस्पताल में इलाजु करायो वञे, जंहिं बाद लेडी पुलिस उन नौजवान छोकिरी खे तिलका अस्पताल सुजावल खणाए, जिते संदसि इलाजु पिणु शुरू कयो वियो। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।